पूरी टीम जेका असांजी न्यूज़ जी आहे ऐं उन खां अलावा जेका असांजी धरती टीवी जी एंटरटेनमेंट जी टीम आहे उहा बि आहे। ENG जी टीम जेका असांजा कैमरामैन आहिनि, जीअं मां नज़र अचे पियो साम्हूं ND शर्मा बीठो आहे, हेॾां साईं साजिद शाह बीठो आहे, साम्हूं पूरी टीम जेका हिते लथल आहे। हेॾे पोयों केरु छॾे आया आहिनि चैनल ते? सभु त हिते आहिनि, बस घर जा भातिया आहिनि, संभालण वारा खोड़। रफ़ीक राजपर साहब बि असां वटि हिते मौजूदु आहे ऐं हेड आहे मार्केटिंग जो ऐं असांजो जेको आहे सो एंटरटेनमेंट साइड जो माशाल्लाह। अच्छा, सभ खां वधीक परेशान वरी जेको आहे सो आहे, सभ खां वधीक पूरे स्टाफ में परेशान गुलज़ार भंगवार आहे। गुलज़ार भंगवार जो ई किरदारु मां कयो जेको वसाए वियाजी वारो। हा, सेम इहा ई परेशानी वसाए वियाजी की जीअं गुलज़ार भंगवार खे आहे। अच्छा, सिंगर अची विया आहिनि, म्यूज़िशियन अची विया आहिनि, लाइटिंग लॻी वई आहे, हे पोइ बि टेंशन में आहे। हे टेंशन में रहंदो, हे इंतिहाई असांजो कमज़ोर तरीन डायरेक्टर आहे। हे 3 ॾींहंनि जो इवेंट आहे, मुंहिंजे ख़्याल में चौथे ॾींहं हिनखे 4 ताक़त जूं ड्रिपियूं हणाइणियूं ऐं ॿियो हिकिड़ो डायरेक्टर सां ॿियो बि गॾु आहे गुलज़ार साहब सां गॾु। उहो तव्हांखे घटि नज़र ईंदो, घणी रोशनी में पोइ नज़र ईंदो, या खिलंदो पोइ नज़र ईंदो। ख़ैर मोहम्मद साहब बि ख़ैर मोहम्मद खेड़ो साहब,